इन्नल हम्दलिल्लाहि नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुह व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुज़िल्ल लहु व मन युज़लिल फला हादिय लहु। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। मन युतिइल्लाह व रसूलहु फक़द रशद वहतदा व मन यअसिल्लाह व रसूलहु फक़द ज़ल्ल व गवा। अम्मा बअदु फ़इन्न खैरल हदीस किताबुल्लाह व खैरल हदी हदी मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम व शर्रल उमूरि मुहदसातुहा व कुल्लु मुहदसतिन बिदअह व कुल्लु बिदअतिन ज़लालह व कुल्लु ज़लालतिन फिन्नार। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। फ़अऊज़ु बिल्लाहिस समीइल अलीम मिनश शैतानिर रजीम मिन हम्ज़िही व नफ़्ख़िही व नफ़्सिही। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। अल्लज़ीन यत्तबिऊनर रसूलन नबिय्यल उम्मिय्यल्लज़ी यजिदूनहु मक्तूबन इन्दहुम फित तौराति वल इंजील यामुरुहुम बिल मअरूफि व यन्हाहुम अनिल मुनकरि व युहिल्लु लहुमुत तय्यिबात व युहर्रिमु अलैहिमुल खबाइस व यज़अु अन्हुम इसरहुम वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम फल्लज़ीन आमनू बिही व अज़्ज़रूहु व नसरूहु वत्तबअुन नूरल्लज़ी उन्ज़िल मअहु उलाइका हुमुल मुफ़्लिहून।
रब्बि इश्रह ली सदरी वयस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। तमाम तारीफों, तमाम तस्बीह, तहलील, तहमीद, तक़दीस, हम्द, सना, किबरियाई, बलाई अल्लाह रब्बुल आलमीन के जुगाए, जो कुल कायनात, जो खालिक मालिक पालनहार परवरदिगार वहदहू ला शरीका है। दुरूद सलाम ला तादाद सलातु रहमतु खुसूसन इमाम कायनात खातमुल अंबिया वल मुरसलीन रहमतुल लिल आलमीन जनाब हजरत मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिनके ज़ाते अक़दस थे। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला नबिय्यिना मुहम्मदिन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। बिरादरान इस्लाम, कुरान करीम सूरतुल आराफ की एक आयत करीम हम तिलावत कई आहे। ऐं हिन उनवान हिन मौजूअ जे बारे में तव्हां ॿुधी चुका आहियो। मक़ाम मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मकाम, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान अजमत, इन हवाले सां ही मुआयत तिलावत कई आहे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी सीरत हुजे, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो अखलाक हुजे, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो मकाम, शान, अजमत, अल्लाह जो ही पूरो कुरान गवाह आहे, शाहिद आहे। सिर्फ गवाह शाहिद न, बल्कि उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाहु अन्हा फरमाई थी, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे अखलाक के बारे में अगर तव्हां ॼाण चाहियो तो असांजे नबी, अल्लाह के रसूल आखिरी नबी जो अखलाक, अल्लाह के रसूल जो खुल्क चाहे वो कुरान करीम पढ़ो। सारो कुरान अल्लाह के रसूल जो अखलाक, अल्लाह के रसूल जो खुल्क। हिन आयत करीमा में अल्लाह रब्बुल आलमीन उन्हनि शख्स जो तज़किरो कयो आहे, उन्हनि जी बि साराह कई आहे, उन्हनि जी बि तारीफ़ कई आहे जेके उन प्यारे नबी रसूल उम्मी जी इत्तिबा कनि था, इताअत कनि था, ताबेदारी कनि था। अल्लाह के रसूल जी ताज़ीम कनि था, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मदद कनि था। उन्हनि उम्मत जी भी तारीफ कई वई आहे आयत में। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मकाम, अल्लाह के रसूल जो शान, ही गुनाहगार जुबान छा बयान करे सघंदी। कुरान करीम में सिर्फ हिकिड़ो लफ्ज़, सूरत अल हिज्र में तव्हां ॾिसो, हिकिड़ो लफ्ज़ आहे लअमरुक। जेकॾहिं को अकुलमंद समझण वारो हुजे, दाना हुजे, इल्म ऐं अकुल समझ रखण वारो हुजे, सिर्फ इन लफ्ज़ के समझे लअमरुक। तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सारो मकाम, सारो शान, मुकम्मल पूरी जिंदगी सामू अची वेंदी। तो अल्लाह के रसूल जी सारी जिंदगी
दागदार बेदाग हुई, का दाग उनमें दाग न हुयो, बेअयब हुई, को गुनाह न हुयो, सिर्फ हिकिड़ो लफ्ज़ अमरुक है। इन जो मतलब छा आहे? अल्लाह रब्बुल आलमीन कंहिंजो कसम पियो खणे, कंहिंजे ज़िंदगीअ जो कसम पियो खणे, जो त जंहिं शइ जो न कसम खयो वियो आहे उन शइ जी वॾी अहमियत हूंदी आहे। जंहिं शइ जो कसम खयो वञे पियो उन जी वॾी अहमियत आहे। तॾहिं त हदीस में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने फरमायो, अल्लाह करीम जी मर्जी आहे जंहिं शइ जो कसम खणे, पर मखलूक के इजाजत न आहे। अगर मजबूरन कसम उनखे खाइणो आहे त सिर्फ अल्लाह जी ज़ात जो, बाक़ी न। ऐं जे अल्लाह रब्बुल आलमीन जिन शयुनि जा कसम खया आहिनि न, मतलब त इन्हनि जी का अहमियत आहे, इन्हनि जो को मक़ाम आहे, आला अरफा, इन्हनि जी का फज़ीलत आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम खया आहिनि। जिन शयुनि जा मिसाल ॾेई पोइ तूं अचा इन अमरू कई लफ़्ज़ ते त अल्लाह जे रसूल जो मक़ाम छा आहे। कुरान करीम में जिन शइ जो अल्लाह से कसम कयो चङी तरह तव्हां ॾिसो, उन्हनि जी का अहमियत आहे शयुनि जी, उहे जानदार हुजनि या बेजान हुजनि, उन्हनि जो वॾो मक़ाम आहे। मिसाल कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन हिकिड़ी आयत में चइनि शयुनि जो कसम कयो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन। कसम आहे इंजीर जो कसम आहे, ज़ैतून जो कसम आहे, तूर सीना जो कसम आहे, मक्के पाक जी ज़मीन जो, चइनि शयुनि जो कसम। वत्तीन वज़्ज़ैतून वतूर सीनीन वहादल बलदिल अमीन। कसम आहे इंजीर जो कसम आहे, ज़ैतून जो कसम आहे, तूर सीना जो कसम आहे, बलदुल अमीन, मक्के पाक जी न धरती न ज़मीन जो। जे चइनी जे तरफ़ तव्हां नज़र कयो त ही शयूं त बेजान तव्हांखे नज़र ईंदियूं, पर तमामु वरी इन्हनि जी अहमियत आहे, इन्हनि जो वॾो शरफ़ आहे, वरी इन्हनि जी हैसियत आहे। वत्तीन वज़्ज़ैतून, किन त मुफ़स्सिरन हिन जे तफ़सीर में कसम छाजो कयो त अल्लाह रब्बुल आलमीन ही कसम खयो आहे। कसम आहे मूंखे सरज़मीन शाम जो, कसम आहे मूंखे सरज़मीन शाम जो, कसम आहे मूंखे जबल तूर जो, कसम आहे मूंखे मक्के जी ज़मीन जो। अल्लाह रब्बुल आलमीन पियो कसम खणे, ऐं लफ़्ज़ी माना कसम आहे इंजीर जो, कसम आहे ज़ैतून जो। अगर तव्हां ये ॿ शयूं में ॾिसंदव, इन्हनि जी बि वॾी अहमियत आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इन्हनि जी अहमियत ज़िक्र कई आहे इंजीर में, तिब्बे नबवी जे हवाले सां बि अहमियत आहे। ही वॾो तमामु बहितरीन हिकु मेवो आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा तमामु वॾा फ़ाइदा ॿुधाया, जंहिं शइ जो अल्लाह सां कसम पियो खणे। ॿियो आहे ज़ैतून। ज़ैतून त उहो वण आहे, उहो दरख़्त आहे जंहिंजो मिसाल अल्लाह से कुरान करीम में पंहिंजे नूर जो ॾिनो आहे। मामूली ॻाल्हि कान्हे त इंजीर जो कसम, ज़ैतून जो कसम अल्लाह से छो कयो आहे। आख़िर का त अहमियत इन्हनि शयुनि जी आहे न। किन त इन जो मतलब इहो बि ज़िक्र कयो आहे, कसम आहे अल्लाह फरमाए थो पहिरीं वत्तीन वज़्ज़ैतून मां मुराद इहो आहे, कसम आहे सरज़मीन शाम जो, कसम आहे बैतुल मक़दिस जो, कसम आहे उन ज़मीन जो जंहिं ज़मीन ते अल्लाह जा कई रसूल आया। तीन ज़ैतून मां मुराद इंजीर जो उहो मेवो जंहिंखे तिब्बे नबवी में अल्लाह जे रसूल कई फ़ाइदा ॿुधाया, जंहिं शइ जो अल्लाह से कसम पियो खणे। पेट जी बीमारी जे लाइ वॾा फ़ाइदा आहिनि।
अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत में अल्लाह के रसूल जो शान मकाम बयान कयो, अल्लाह के रसूल पंहिंजे उम्मत जे लाइ जेका हिकमत जिक्र कई आहे उनखे असां ॾिसूं। इंजीर उहो मेवो आहे जंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन कसम पियो खणे, अगर को शख्स इनके खाए रोजानो कम से कम 5 दाना डेली हू खाइंदो रहे, अल्लाह से उनके पेट की बीमारी का बचाइंदो, बवासीर की बीमारी का तिब जे लिहाज सां हकीमन जे लिहाज सां हिकमत के हवाले सां तव्हां ॾिसो 4-5 दाना तव्हां इंजीर जा खाओ रोजानो या पानी में विझी छॾियो, उन जो वो पानी में पियो, रात जो 5 दाना तव्हां पानी में विझो, सुबह जो वो पानी पियो, 5 दाना खाओ, उनके बवासीर की बीमारी खत्म थी वेंदी। अल्लाह से इनमें वो शिफा किया जंहिं शइ जो अल्लाह से कसम कयो आहे, इनमें कई फायदा, हिकिड़ो फायदो न आहे पर लातादाद फायदा आहे। ज़ैतून जो कसम जंहिंजे वण खे अल्लाह से बरकत वारो जिक्र कयो आहे, अल्लाह के रसूल में तिब्बे नबवी में अल्लाह के रसूल जे फरमान के मुताबिक ज़ैतून उहा शय आहे। अल्लाहु नूरु समावाति वल अर्दि मसल नूरिही कमिश्कातिन फीहा मिस्बाह अल मिस्बाहु फी ज़ुजाजा अल ज़ुजाजतु कअन्नहा कौकबुन दुर्रिय्युन युक़दु मिन शजरतिन मुबारकतिन ज़ैतूनतिन ला शर्क़िय्यतिन वला ग़र्बिय्या यकादु ज़ैतुहा युज़ीर वलौ लम तमससहु नार नूरुन अला नूर यहदिल्लाहु लिनूरिही मन यशा व यज़रिबुल्लाहु अल-अम्साल लिन्नास वल्लाहु बिकुल्लि शैइन अलीम। सूरत नूर की आयत अल्लाह से पंहिंजे नूर जो जिक्र कयो आहे। अल्लाह जो नूर छाए उनके पढ़ो आयत मुकम्मल आयत के ॾिसंदो, अल्लाह से ज़ैतून जे तेल जी रोशनी जो मिसाल पंहिंजे नूर जो मिसाल है। बिल्ली शहर जो कसम वतीन वज़ैतून वतूर सीनीन, तूर सीना जबल हुआ जंहिं जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन हजरत मूसा अलैहि सलाम के घुरायो हुआ, ही वो पहाड़ आहे जंहिं जगह ते सिर्फ हजरत मूसा अलैहि सलाम ने हजरत हारून अलैहि सलाम आयो, ॿिया बि नबी आया, ही वो पहाड़ आहे जंहिं जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन हजरत नूह हजरत मूसा अलैहि सलाम के पंहिंजे नूर जो सिर्फ तजल्लो ॾेखारियो हो। मूसा अलैहि सलाम बेहोश थी किरी पियो, ही उहो पहाड़ आहे जंहिं जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन हज़रत मूसा सां हम कलाम थियो हो, ही उहो पहाड़ आहे जंहिं जगह ते अल्लाह रब्बुल आलमीन सफ़र जे दौरान फरमायो वख़लअना अलैका इन्नका बिल वादिल मुक़द्दस तुआ, ऐ मूसा पंहिंजी जुती ला पाक मैदान ते पहुतो आहीं, ओ रस्तो वो सफर वो तूर सीना जंहिंजो कसम कयो वियो आहे, इन जी वॾी अहमियत आहे। बलदिल अमीन मक्की पाक जी ज़मीन है। मुझे चवण जो मतलब लामरू का ते अचंदो कहिड़ी ज़ात कहिड़ी हस्ती आहे दुनिया में मखलूक में जंहिंजो अल्लाह से जो कसम खणे, जंहिंजे ज़िंदगी जो अल्लाह से कसम पियो खणे। अचो ॿी जगह ते मिसाल ॾियां, कहीं अहिड़ी का बेकार शइ न आहे अल्लाह से जंहिंजो कसम कयो हुजे, जंहिंजो कसम कयो वियो उन जी का अहमियत आहे। फरमाए बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल फज्र वल लयालिन नश्र वश्शफ़ी वल वत्र वल लैलि इज़ा यसर, कसम आहे फज्र जे टाइम जो, कसम आहे फज्र जो, कसम आहे ॾहनि रातिन जो। जेकॾहिं 30 पारे में सूरतुल फज्र पढ़ो त पहिरीं अल्लाह रब्बुल आलमीन फज्र जो कसम कयो आहे त आखिरी में टाइम जो को मकाम का फजीलत का अहमियत जो अल्लाह रब्बुल आलमीन टाइम जो कसम कयो आहे। ॿी जगह ते वल असर इन्नल इंसान लफी खुसर, असर जे टाइम जो अल्लाह से कसम कयो आहे त इन जी अहमियत आहे। असर जे टाइम जी असर जी नमाज जी अहमियत एतिरे क़दर आहे जो अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो जंहिंखां असर जी नमाज ज़ाया थी वई वो ईअं सम्झे त सभु कुझु मुंहिंजो ज़ाया थी वियो ऐं बर्बाद थी वई, अल्लाह यार मुंहिंजो तबाह थी वियो, असर जी नमाज मूंखां ज़ाया थी वई। ॿियो नंबर त असर ज़माने खे बि चयो वियो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन जे ज़माने जो कसम कयो आहे ऐं इन जो मक़ाम छा आहे जो अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो ज़माने खे घटि वधि न ॻाल्हायो, ऐं ख़ुदि अल्लाह ज़मानो आहियां।
जैसे तो अल्लाह से कसम करो हम जो मकाम आ तो फरमाए कसम है फजर जो वाले नाश दहन रात जो कसम अल्लाह से छो कयो अल्लाह रब्बुल आलमीन दहन रात हुए केड़ी वन ज़िलहिज्जा ज़ुलहज ये 10 रातियों जो मकाम एतिरो आहे जो हदीस अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इन जी फजीलत एतिरी आहे पाण फरमायो ये 10 रातियों अहिड़ियूं 10 ॾींहं 10 रातियूं आहिनि इबादत जे हवाले सां पूरो साल आदम जो औलाद इबादत करे पर इन्हनि ॾींहंनि इन्हनि रातियुनि वारी इबादत सां मुक़ाबिलो न करे सघंदो। सहाबा पुछंदा या रसूल अल्लाह के रस्ते में जिहाद करण वारो मुजाहिद पाण फरमायो हा उहो भी मुक़ाबिलो न करे सघंदो। ही उहे 10 रातियूं उहे 10 ॾींहं अथव जंहिंजो अल्लाह रब्बुल आलमीन कसम खयो आहे पाण फरमायो हा उहो मुजाहिद फज़ीलत वारो आहे जेको माल सां जान सां कुर्बान थी चुको आहे। उहे 10 रातियूं वल फजर व लयालिन अश्र जेकॾहिं तव्हां सोचींदो ठीक आहे इहे त फज़ीलत वारियूं हैसियत वारियूं शयूं आहिनि पर घोड़नि जो छा वञे अल्लाह से उन्हनि जो कसम खयो आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वल आदियात ज़बहन फलमुरियात क़दहा फलमुगीरात सुबहन फअसरन बिही नक़आ फवसतन बिही जमा। ही आम घोड़ा नाइन जो कसम कयो अल्लाह रब्बुल आलमीन कसम आना घोड़ा जो के जिहाद के मैदान में दुश्मन के मैदान में दुश्मन के हमले करण के ला सुबह जे टाइम ते दौड़न था आई पंजरीन सुंबन सा आई पंजरीन नालन सा जेडी मल नालो ने जा जमीन ते लगन था पत्थरेली जमीन ते चिरगू निकरन थियूं बाहर निकरे पई दुश्मन के मथा करती जी वजन था हमबारो हन करे वजन था अल्लाह से उन जो कसम कयो था उन जी का अहमियत उन जो मकाम जो त अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए अल्लाह रब्बुल आलमीन घोड़े की पेशानी में क़यामत ताईं खैर ही बरकत रखी मुजाहिद को जिहाद करने वालो जैसा घोड़ा जिहाद के मैदान में हलने वाला अल्लाह के रसूल फरमायो क़यामत जे ॾींहुं है उन्हनि घोड़नि जो वज़न थींदो ऐं घोड़नि जी जेका लिॾूं हूंदी आहे उहा अमलनि में तोड़ी ॾींदी उन मुजाहिद जे लाइ त अल्लाह रब्बुल आलमीन अगर इन जानवर जो कसम कयो आहे त इन जो को मकाम आहे इन जी का फजीलत आहे जेके खास करे जिहाद के मैदान में मुजाहिदीन जा घोड़ा हुंदा है। मुझे चवण जो मतलब इहो हो समझाइण जे लिहाज सां त जिन शइ जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम खयो आहे उन जी कान का अहमियत आहे त अॼु कंहिं उन हस्ती उन इंसान उन बशर जो अल्लाह से कसम खयो सूरत हिजर में लअमरुक इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के लूत अलैहिस्सलाम के कौम जो जिक्र पियो ॿुधाए लूत अलैहिस्सलाम के कौम जो बेहयायूं ऐं पुछड़ियाऊं जेके अल्लाह से जिक्र पियो करे अल्लाह रब्बुल आलमीन उनके जिक्र कंदे पहिरीं कसम खणी चवे थो फरमाए थो लअमरुक इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून। ऐ मुंहिंजा प्यारा पैगंबर तुझे उम्र जो मूंखे कसम आहे तुझे जिंदगी जो मूंखे कसम आहे त इहे माण्हू पंहिंजी मस्तीअ में मदहोश हुया उन्हनि खे का सुञाणप न हुई अल्लाह जो नबी बार बार के गंदे कम खां मना पियो करे लअमरुक इन्नहुम लफी सकरतिहिम यामहून। प्यारा पैगंबर तुझे उम्र जो कसम आ तुझे जिंदगी जो कसम आ हाँ यो मकाम तो अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो हजरत आमिर बिन मालिक नौकरी अबू जौजा का रिवायत तो करे ऐं अबू जौजा सैयदना इब्ने अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा का नकल तो करे सैयदना इब्ने अब्बास रज़ी अल्लाहु अन्हुमा फरमाइन था कदा फरमाइन तहन कायनात में अल्लाह रब्बुल आलमीन मुहम्मद अरबी अलैहिस्सलाम जेड़ो को नफ्स पैदा न कयो मुहम्मदुर रसूलुल्लाह जेड़ो को इंसान अल्लाह से एड़ो पैदा न कयो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेड़े वजूद जेड़ो को वजूद न बख्श
बख्श हुआ जो अल्लाह रब्बुल आलमीन के इनका वधी कबे कैसा मोहब्बत हुजे न मुहम्मदुर रसूलुल्लाह वो शख्सियत मुहम्मदुर रसूलुल्लाह को वजूद हुआ जो अल्लाह रब्बुल आलमीन एतरी मोहब्बत कई एतरो प्यार कयो जो फरमाई है मुझा प्यारा पैगंबर तुझे उम्र जो मुखे कसम आ जेका शे प्यारी हुंदी आ कसम उन जो पे खयो वने अल्लाह रब्बुल आलमीन जे नजदीक मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वधीक ॿियो के प्यारो नाही ला अमरुका इन्नहुम लफी सकरतिहिम यमहून आई जो मतलब छाए सिर्फ जे करे अल्लाह रब्बुल आलमीन चाहे याद नबूवत वाले साल जा कसम खणे हा ऐ मुझा मोहम्मद तो से नबूवत अता कया 23 साल नबूवत वाली जिंदगी आ नबूवत का में 40 साल इन जो कसम न बल्कि अल्लाह रब्बुल आलमीन मोहम्मद नबी अलैहिस्सलाम ये सारी जिंदगी जो कसम सारी उम्र जो कसम कयो आ नबूवत का में 40 साल बचपन वाली जिंदगी जवानी वाली जिंदगी नबूवत 40 साल का बाद में मिलिया वो हफ्ते 23 साल जिंदगी अल्लाह से पूरी उम्र जो कसम खैमा मतलब तो जो मोहम्मद नबी अलैहिस्सलाम नबूवत का वाली जिंदगी में अल्लाह का रसूल है अल्लाह के प्यारा हा मासूम हा का खता न कयो को गुनाह न कयो जे करे पूरी जिंदगी में ना को मिनट को बटे मिनट को कलाक को गुनाह कना अल्लाह की सारी जिंदगी जो कसम न करिया अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनला इमाम इब्न कसीर रहमहुल्लाह लिखन था त अल्लाह के रसूल जो अगर मकाम शान तो के दिसनुआ बस या हिकड़ी आयत पढ़ त समझ सब कुछ तो के मालूम थी जो त मोहम्मद नबी अलैहिस्सलाम जो मकाम मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो शान छाए कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए पयो हिकड़े पासे उम्र जो कसम अल्लाह ताला खैवा आई बे पासे अल्लाह रब्बुल आलमीन वरी पूरी उम्र के दिफा की जिम्मेदारी खैया ऐ मुझा मोहम्मद तुझी जेतरी जिंदगी दुनिया में आहे उनमें आऊं तुझो मुहाफिज आया दुश्मन तोखे कुछ न करे सकता आऊं बचाए दोस्तों के तुझी में पाकीज़ा जिंदगी जो मुझो कसम खयो आ तेरे जिंदगी जो जिम्मेदार हुआ अल्लाह रब्बुल आलमीन आया कुरान करीम में अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका व इन lam तफ़अल फमा बल्लगता रिसालतहु वल्लाहु यअसिमुका मिनन नास वल्लाहु ला यहदिल क़ौमल काफ़िरीन अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए दो ऐ रसूल पहुंचा अल्लाह जो पैगाम जेकी अल्लाह के तरफा नाज़िल कयो वने जेको अल्लाह जो पैगाम तो के दिनो वने तू मानू ताई पहुंचा तुझी या जिम्मेदारी आ जे करे उन में कोताही कई अल्लाह के पैगाम के पहुंचाने में पो ये समझ त तो नबूवत जो हक अदा न कयो या अय्युहर रसूल ऐ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगाम पहुंचा जो अल्लाह के तरफा तो के पैगाम मिले वो पहुंचा जे करे यो न पहुंचाए तने उम्मुल मोमिनीन आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु अन्हा फरमाई थी जे को शख्स चवे न अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के अल्लाह जो पैगाम ही पहुंचायो ही न पहुंचायो वो कुरान जो इनकारिया इन आयत जो इनकारिया अल्लाह के रसूल के खाइन पे समझे अल्लाह के रसूल करीब अल्लाह के पैगाम में खयानत न किया अल्लाह से फरमाए वो पहुंचान तुझो कमा या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका ऐ रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पहुंचा अल्लाह के तरफा जेकी तोला नाज़िल कयो वने मके पहुंचा इमाम बुखारी रहमहुल्लाह इमाम ज़ुहरी रहमहुल्लाह खान नकुल तो करे त अल्लाह रब्बुल आलमीन जी जिम्मेदारी आ त अल्लाह से पहलो पैगाम पंहिंजे रसूलन ताई पंहिंजे नबियन ताई पहुंचाए या जिम्मेदारी अल्लाह करीम जी आ रसूल जी जिम्मेदारी आ त अल्लाह के पैगाम के कौम ताई पहुंचाए इंसान ताई पहुंचाए उन कौम ताई जो अल्लाह जो हुक्म
ताईं पहुचाए ऐं क़ौम जी ज़िम्मेदारी अवाम जी ज़िम्मेदारी उहा उन्हनि जी ज़िम्मेदारी आहे त उन रसूल जे उन पैगाम खे कबूल करे उन ते अमल करे। इमाम बुखारी रहमहुल्लाह इमाम ज़ुहरी रहमहुल्लाह खां ये रिवायत नक़ल कई आहे त अल्लाह जी ज़िम्मेदारी छा आहे पंहिंजो पैगाम रसूल ताईं पहुचाए कंहिं बि ज़रिए वही जे ज़रिए फ़रिश्तनि जे ज़रिए ख्वाब जे ज़रिए हल्का जे ज़रिए इहा ज़िम्मेदारी अल्लाह खई आहे। रसूल जी ज़िम्मेदारी आहे अल्लाह जो पैगाम तू क़ौम ताईं पहुचा। क़ौम जी ज़िम्मेदारी छा आहे कबूल कर उनके फरमान के अमल कर। अल्लाह पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कई रसूल पंहिंजी ज़िम्मेदारी पूरी कई जे करे ज़िम्मेदारी पूरी न कई आहे त असां न कई जंहिंजो असांखे हुकुम आहे। नबी अलैहिस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में ज़िम्मेदारी पूरी करे विया। सही मुस्लिम में हदीस आहे नबी अलैहिस्सलाम जिन हज्जतुल विदा जे खुतबे में तकरीबन लगभग 40,000 सहाबा किराम उन हज्जतुल विदा जे खुतबे में ही वॾो मजमूआ सहाबा मौजूद है। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो अंतुम तसालूना अन्नी कैखा मैं पूछन हज्जतुल विदा जे खुतबे में सहाबा का अंतुम तसालूना अन्नी फमा अंतुम काइलून। अल्लाह के रसूल फरमायो जे करे तव्हां मुझे बारे में पूछा कई वींदी क़यामत जे ॾींहं जो इशारो अल्लाह रब्बुल आलमीन तव्हां पुछंदो ऐ मोहम्मद जी उम्मत। अल्लाह के रसूल फरमायो तव्हां पूछा कई वींदी मुझे बारे में तव्हां उन जो जवाब छा ॾींदो। सहाबा किराम जवाब छा था ॾियनि चवंदा कुर्बान वञो अल्लाह जा रसूल क़ालू नशहदु अन्नका क़द बलगता व अद्दअता व नसाता। अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असां इहा ई गवाही क़यामत जे ॾींदासीं क़यामत जे ॾींहुं इहा गवाही ॾींदासीं ऐ अल्लाह तुझे नबी असां ताईं पैगाम पहुचायो तुझे नबी न उम्मत जी खैर ख़वाही कई तुझे नबी हर पंहिंजो फर्ज़ अदा कयो पंहिंजो पैगाम तुझो पैगाम असां ताईं पहुचाई। अल्लाह जे रसूल जो जवाब दो सहाबा जो जिनमें सहाबा चवण लगा या रसूल अल्लाह असां क़यामत जे ॾींहुं इहो ई जवाब ॾींदासीं कद बलगता व अद्दअता व नसाता। तव्हां हिन उम्मत सां खैर ख़वाही कई तव्हां इन जी इस्लाह कई तव्हां अल्लाह जो पैगाम पहुचायो। नबी अलैहिस्सलाम उन वक्त फौरन पंहिंजी शहादत वाली आंगर आसमान जी तरफ खई। आसमान जी तरफ खणण जो मतलब समझी वेंदो न अल्लाह रब्बुल आलमीन हर जगह ते कोने अर्श अज़ीम ते न त अल्लाह जे रसूल मथे आंगर कोन खणन हा। हज्जतुल विदा जो खुतबो सहाबन गवाही दी या रसूल अल्लाह तव्हां अल्लाह जो पैगाम पहुचायो तव्हां खैर ख़्वाह आयो। उन वक्त अल्लाह के नबी पहली शहादत वाली आंग आसमान के तरफ खड़ी फरमायो अल्लाहुम्मा अल्लाहुम्मा हल बल्लगतु अल्लाहुम्मा हल बल्लगतु अल्लाहुम्मा हल बल्लगतु। ऐ मुझे अल्लाह शामू पैगाम पहुंचायो ऐ मुझे अल्लाह शामू पैगाम पहुंचायो। रसूल जो कम आहे पैगाम पहुंचाए कौम जो कम आहे उन पैगाम के कबूल करे उन ते अमल कर। असां तव्हां इन में कोताही कई आहे अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पैगाम के पढ़ूं त सही अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीसुन के ॾिसूं रसूल जे सुन्नतुन के ॾिसूं तॾहिं असां अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मकाम के ॾिसंदासीं त इहो मकाम अल्लाह के रसूल जो केतिरो वॾो मकाम है वॾो शान आहे। न त सिर्फ दावा हुई ज़ुबानी दिल ते उन जो अमल नाहे। त हिन आयत में अल्लाह रब्बुल आलमीन पहिरियों नंबर त अल्लाह से प्यारे पैगंबर के उम्र जो कसम कयो ॿियो नंबर त उन सारी जिंदगी के अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो त मुंहिंजी हिफ़ाज़त में हूंदे तूं दुश्मनन खां तोखे बचाईंदुसि वल्लाहु यासिमुका मिनन नास। ऐ प्यारा पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह तुझी हिफाजत कंदो दुश्मनन का माण्हुनि का
जेके बि तोखे तकलीफ़ ॾियण जी कोशिश कंदा, तुझी मुखालिफत कंदा, तोखे ईज़ाइण जी कोशिश कंदा, अल्लाह रब्बुल आलमीन तुझो दिफ़ा कंदो, अल्लाह रब्बुल आलमीन तोखे बचाईंदो। वल्लाहु यासिमुका मिनन नास। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर सां जो वाइदो कयो उनखे पूरो करे ॾेखारी। सारी ज़िंदगी अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मुखालिफत कई वई। नबूवत खां बाद में मक्के खां ही मुखालिफत शुरू थी। मक्की जिंदगी में अल्लाह रब्बुल आलमीन ने हिफाजत कई। केतरा दफा दुश्मन आया हलाक करने के लिहाज सा, शहीद करने के लिहाज सा, कत्ल करने के इरादे में कई कोशिशों कयूं, पर अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर के बचायो कंहिंजे ज़रिए अल्लाह से हिफाजत कई। तव्हां ॾिसो न सीरत जा किताब पढ़ी, उन शख्स के जरिए जय आखिर ताई कलमू त न पढ़ियो पर सारी जिंदगी मोहम्मद रसूलुल्लाह जो मुहाफिज थी रहे, अल्लाह के रसूल जे जान जो पहरेदार थी रहे, पर ईमान उनके नसीब में न हो। अबू तालिब जय पंहिंजी जिंदगी में कुरैश वारा मजबूर थी विया, अबू तालिब जे उंगली सब हमलो न था करे सघूं। अल्लाह रब्बुल आलमीन चाहे त कंहिंजे बि ज़रिए हिफाज़त कराए, छो त जिम्मेदारी अल्लाह रब्बुल आलमीन दिया। वल्लाहु यासिमुका मिनन नास। अल्लाह जा रसूल जने मक्के खां हिजरत करे मदीने आया, वरी मदीने में अल्लाह रब्बुल आलमीन ने हिफाज़त कराई कंहिंजे ज़रिए, उहे जानिसार मुहाफिज मिली विया अंसार जी सूरत में। अंसार सहाबा जिन जान कुर्बान कयूं, बच्चा कुर्बान कयूं अल्लाह जे रसूल जी हिफाज़त जे हवाले सां। मक्के वारनि वरी छा कयो, एतरी दुश्मनी रखियो, ॾिठो त अबू तालिब जी मौजूदगी में मारे नथा सघूं, पाण में चवण लगा त हाणे भला जो ॿियो कम था कयूं, अहिड़ी का के नज़र लगायो जो ही हलाक थी वई। वयकादुल लज़ीना कफरू लयुज़लिकूनका बिअबसारिहिम लम्मा समिउ ज़िक्र वयक़ूलूना इन्नहु लमजनून वमा हुवा इल्ला ज़िक्रुल लिल आलमीन। अल्लाह रब्बुल आलमीन इहा उन्हनि जी ॻाल्हि या चाल अल्लाह से ॿुधाए छॾी प्यारे पैगंबर के हिफाज़त जे हवाले सां। ऐं मुंहिंजा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हाणे सोचीन पिया मके वारा ऐं मुखालिफ़ चवनि पिया क़रीब आहे त तोखे पंहिंजे नज़रुनि सां फिसलाए छॾीन, पंहिंजे नज़रुनि सां किराए छॾीन। या इनजी कहिड़े क़िस्म जी नज़र हुई? बाज़ मुफ़स्सिरनि त लिखियो आहे मक्के जे अंदर के अहिड़ा कबीला हुआ जिन जी नज़र जल्दी लॻंदी हुई, उन्हनि सभिनी खे गॾु कयूं त सभु अचो निहारियो मोहम्मद में, नज़र लॻायो। हालांकि नज़र इन्हनि जे हथ में कान्हे, पर इहा कहिड़ी नज़र हुई? नज़र त ख़ुशी में लॻंदी आहे, नज़र बद जेका हूंदी आहे, का शइ पसंदि अची वञे पोइ लॻंदी आहे नज़र। हीअ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दुश्मन हा, पर हीअ जेका नज़र लॻाइण जी हिननि कोशिश कई आहे, हासिद जे हसद वाली नज़र को खतरनाक हूंदी आहे। नज़र लगे थी अन्नज़रु हक़्क़ुन, अल्लाह जे रसूल फरमाया नज़र हक़ आहे, इहा अल्लाह जे अख्तियार में, अल्लाह जी मर्ज़ी सां। उन्हें जो इलाज अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर के हिफाज़त के हवाले सां जो जिम्मेदारी खईना। अरे मुझा मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम करीबा तोखे पंहिंजे नज़रुनि सां किराए वठन, हाणे ही तू पंहिंजो बंदोबस्त कर, ही दुआऊं पढ़, ही ज़िक्र अज़कार कर, अल्लाह जे ज़िक्र में मशगूल रह, ताजो इहो बि हिननि जो कारनामो, इहा बि हिननि जी सोच है, इहा बि हिननि जी जेका रिथा आहे ख़त्म थी वेंदी। जो त अल्लाह से इबादत कंदो, जेको शख़्स अल्लाह जो ज़िक्र अज़कार करे, अल्लाह खां दुआ घुरे, अल्लाह करीम ते तवक्कुल ऐं भरोसो करे, अल्लाह से उनजी हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी खईं। वरी पाण जेॾी महिल मदीने में आया न, त मदीने में अंसार साहब ज़िम्मेदारी खई, पहरेदार हुआ, पर यहूदी मदीने में यहूदी छा कयो? ॾिसो असां हूअं हमलो नथा करे सघूं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के, मोहम्मद रसूलुल्लाह जा जानिसार अंसार मुहाजिरीन जेके गॾु हुआ उहे बि जानू कुर्बान पिया कनि। हाणे छा कयो? जीअं मके वारनि चयो नज़रूं लॻायो, ऐं एॾा मदीने जे यहूदीन वारी चयो हाणे तव्हां
जादू सां हमलो कयो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। इएं कयो वियो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़िलाफ़ जादू कयो वियो। यहूदी के उन जूं ॿ भेनरूं जे जादू कयो। ये सही बुखारी में हदीस आहे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके हावी न थी सघिया, हलाक न करे सघिया, पछाड़ी जादूगरनि के जमा करे कि उनजे मथां जादू कयो ताजो ये हलाक थी वञे। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर के जिंदगी की हिफाज़त की जिम्मेदारी खई। अल्लाह यासिमुका मिनन नास। कुछ वक्त अल्लाह जा रसूल तकलीफ में रहिया, अल्लाह रब्बुल आलमीन पैगंबरनि खे आज़माईंदो आहे। उन खां पोइ अल्लाह रब्बुल आलमीन वही नाज़िल कई, उन जादू जो इलाज भी बयान कयो। ऐ प्यारा पैगंबर हाणे हिननि कोशिश इहा कई त जादू जे ज़रिए तोखे हलाक कनि, पर इन जो इलाज इहो आहे ॿुधायो वियो त हिन जॻह ते जादू कयल आहे। हाणे उहे वारनि में ॻंढियूं ॾिनल आहिनि, वार की गंढ कीअं खुले, जेसिताईं नथी खुले तेसिताईं जादू तकलीफ़ ॾींदो रहंदो। जिब्राइल अलैहिस्सलाम बि सूरतूं खणी आयो आहे, अल्लाह से हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी खई आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिल फलक मिन शर्रि मा खलक़ व मिन शर्रि गासिकिन इज़ा वक़ब व मिन शर्रि नफ़ासाति फिल उक़द व मिन शर्रि हासिदिन इज़ा हसद। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। कुल अऊज़ु बिरब्बिन नास मलिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। जादू कयल शइ जूं यार है ॻंढियूं, यार है ॻंढियूं, ऐं इन जूं आयतूं बि यार आहिनि। जिब्राइल अलैहिस्सलाम आयतूं पढ़ंदो पियो वञे, ॻंढियूं खुलंदियूं पियूं वञनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे ॿुधायो वियो, सेखारियो वियो, उहो जादू खत्म थी वियो। अल्लाह से हिफ़ाज़त कई ऐं हमेशा हिन उम्मत खे बि ॾस ॾिनो वियो। मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते जादू करण वारनि वो कोशिशूं कयूं। तमाम जे मुहम्मद रसूलुल्लाह जा सच्चा उम्मती मोमिन आहियो, मुसलमान आहियो, त जादू खे ख़त्म करण जे लाइ गलत रस्ता शैतानी इस्तेमाल न कजो। छो त जादू करण वारो काफ़िर हूंदो आहे जंहिं जादू कयो, पर जेकॾहिं जंहिं ते जादू थी वियो आहे, असरार थी वियो आहे, उनखे इहो ई रस्तो ॿुधायो वियो आहे जेको अल्लाह जे रसूल खे 2 सूरतूं नाज़िल थियूं। जेकॾहिं असांजो न क़ुरान करीम सां मोहब्बत हुजे, क़ुरान करीम सां असांजी अल्लाह जे रसूल जे फरमान ते अमल हुजे, त यकीनन असांजे लाइ इहो ई इलाज आहे, इहो ई इलाज आहे। त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन ते यहूदी कोशिश कई, हमला न थी सघिया, वरी कोशिश कयो त जादू जे ज़रिए, तब अल्लाह रब्बुल आलमीन हिफ़ाज़त कई। हाणे सोचण लगा जंहिं जगह ते मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते हमलो त मुश्किल आहे, मोहम्मद रसूलुल्लाह के जादू असर नथो करे। मोहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनके हाणे ज़हर जे ज़रिए ख़त्म कयो वञे, पोइ इहा कोशिश करण लगा यहूदी, खैबर जा मशहूर यहूदी, जॾहिं नबी अलैहिस्सलाम खैबर फतह कयो आहे, मजबूर थी विया त 2 महीना जंग हली आहे। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन सां 1500 माण्हू जमा गॾु आहिनि। 1500 माण्हू असांखे शिकस्त ॾेई पिया वञनि। हाणे आख़िर में असां वार कयूं। मरहब जी भाईटी मरियम नाले उनखे, ज़ैनब नाले उनखे चवण लगा, तू न्याणी आहीं। मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको न्याणी जी इज्जत कंदो आहे, तू उनखे चओ हाणे असां सभु ॻाल्हियूं छॾियूं, हाणे सुलह बि थी वियो, मामला थी विया, खैबर तव्हांखे मिली वियो, असांजी दावत खे क़बूल कयो। उन औरत दावत कई, अल्लाह जे रसूल फरमायो ठीकु आहे, मूंखे दावत क़बूल आहे। वरी पुछण लगी त तव्हांखे कहिड़ो गोश्त पसंदि आहे, यानी जानवर जो बकरी ज़बह कयूं, उन जो गोश्त कहिड़े हिस्से खे पसंदि करायो, अल्लाह जे रसूल ॿुधायो। यहूदी जे चवण ते उन में ज़हर मिलायो वियो। वल्लाहु यासिमुका मिनन नास। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर के जिंदगी की जिम्मेदारी खई आहे जेसिताईं जिंदगी आहे। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी हिकिड़ो शहीद थी वियो आहे। हालांकि जेॾी महिल उहो खाधो आंदो वियो आहे, सहाबा किराम बि मौजूद आहिनि। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी जेॾी महिल उनखे खाइण लॻो आहे, उनखे ख़बर न हुई त हिन गोश्त जे अंदरि छा आहे। अल्लाह जे रसूल जो ई मौजूज़ो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन खे ज़ाहिर कयो, उन
बुधायो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ऐ मोहम्मदुर रसूलुल्लाह मुमें सहन मिलायो वा बुधाए जो मतलब शायद किन लिखियो तो बुधाए जो मतलब तो ये जायके में अल्लाह के रसूल के खबर पई बेर की खबर न थी पई साहबी खाई चुको आ अल्लाह के रसूल ने हिकड़ो गिरायो फरमायो रुकजी वणो न खाए जो इनमें का शय मिलाई वई आ साहबी की हालत खराब थी वई अल्लाह के रसूल फरमाने औरत के गिरफ्तार कयो उनके कैद कयो औरत माफी वठण लगी या रसूल अल्लाह ऐ मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के माफ कयो इनन यहूदिन जे करे इन जे करे मून जो चमन कयो आ जहर मिलायो आ मुखे माफ कयो अल्लाह के रसूल फरमाया मुखे माफ कंदस पर एस ताई के ही मुजो सहाबी बची वियो त ठीक आ न त इन जे किसास में तोके कत्ल कर मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजो बदलो न तो तुखा वठे पर जे मुजो सहाबी शहीद थियो तो तोके कत्ल कयो वो सहाबी शहीद थियो उन औरत के किसास में कत्ल कयो कितनी कोशिश कई यहूदी अल्लाह से जो जिम्मेदारी कई उनमें एकलो शख्स शहीद थियो अल्लाह के रसूल की जिम्मेदारियां ऐ प्यारा पैगंबर अल्लाह की जिम्मेदारियां ऐ प्यारा पैगंबर तुझी जिंदगी की हिफाजत की जिम्मेदारी अल्लाह की वल्लाहु यासिमुका मिनन नास वरी जे जगह भी तवानसो जान जे लिहाज से अल्लाह रब्बुल आलमीन हिफाजत कई वरी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की मुखालिफत में मुखालिफत का जुबान दराजी कई अल्लाह से उनन जी दिफा में हिफाजत कई अल्लाह से पान जवाब दिनो मुखालिफत के अगर में रसूल आया नबी आया कौम मुजरिम हुई जेके नाफरमान कौम वारा उन रसूल के ईसाई और रसूल उनन जे सवाल जा जवाब दिना पंजे तरफा पंजे दिफा में हज़रत नूह अलैहिस्सलाम के शादी कौम चले इन्ना लनराका फी ज़लालिम मुबीन नूह अलैहिस्सलाम के कौम चवण लगिया ऐ नूह बेशक असा तोके गुमराही में डालिसू कौम की चवे नबी के ऐ नूह तू गुमराही में हज़रत नूह अलैहिस्सलाम ने कौम के जवाब दिनो पंजो दिफा कयो जवाब में छाची काल या इन्ना काल या कौम ऐ मुझी कौम आउनाया गुमराही में इन्नी रसूल रब्बिल आलमीन आउ त अल्लाह जे तरफा जहान जे रब जे तरफा रसूल बनाए करे मोकलियो वयो आया या कौम लैस बी ज़लालतुम वलाकिन्नी रसूलुम मिर रब्बिल आलमीन ऐ मुझी कौम गुमराही में नाया तमाजो दा तू गुमराही पर न आउ त रसूल आया अल्लाह जो जहान जे रब जो आउ तवजो खैर खाती करे आयो आया आउ तव के नसीहत तो कया ओ बंदे को कुम रिसालात रब्बी व अंसहु लकुम व अअलमु मिन अल्लाहि मा ला तअलमून जेको आउ जाना तो तवा न ता जानो आउ तो तवजो खैर खाती आयो आया हूद अलैहिस्सलाम के कौम जो इन्ना लनराका फी सफाहति व इन्ना लनज़ुन्नुका मिनल काज़िबीन ऐ हूद असां के पदरी गुमराही में प्यालिसो ऐ तू त बेवकूफ मानू आई असा गुमान था कहीं तू चरे हुई हज़रत हूद अलैहिस्सलाम के या कौम लैस बी सफात वलाकिन्नी रसूलुम मिर रब्बिल आलमीन उबल्लिगुकुम रिसालात रब्बी व अना लकुम नासिहुन अमीन ऐ मुझी कौम आउ बेवकूफ नाया आउ चरे नाया आउ जहान के रब जे तरफा रसूल बनाए करे मोकलियो हुआ आउ अमानतदार तमाजे ला नसीहत खणी आयो है रसूल पे दिफा पाना कयो पर जेडी मल अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के ना कौम चवण लगी केडी मल क्यों तू चरी वही नऊज़ बिल्लाह केडी मल क्यों तू मजनून केडी मल क्यों तू शायर नहीं या शायरी तू असाने लिया बयान करी केडी मल क्यों जे तू चरियो वही केडी मल क्यों तू काहिन नहीं जादूगर नहीं अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर का अग में जो त हिफाजत की जिम्मेदारी खैया अल्लाह से उनन के जवाब उनन जो पान अल्लाह करीम दिनो ऐ मुजा प्यारा पैगंबर इनके चो फज़किर फमा अंत बिनिअमति रब्बिका बिमजनून
फमा अंत बिनिअमति रब्बिका बिकाहिनी वला मजनून अम यक़ूलून शाइरुन नतरब्बसु बिही रैबल मनून कुल तरब्बसू फइन्नी मअकुम मिनल मुतरब्बिसीन। ऐ प्यारा पैगंबर तू जिक्र कर, नसीहत कर, इन्हनि खे छॾे ॾे। अल्लाह जी नेमत सां तू चढ़ियो नाहीं, काहिन नाहीं, जादूगर नाहीं, शाइर नाहीं। ही मुखालिफ छा था चवनि, ही मुहम्मद हिकु शाइर आहे, असां इंतज़ार था कयूं, छो त शाइर जी पछाड़ी कान हूंदी आहे। शाइर आहे कॾहिं त माण्हुनि खे क़ाबू थो करे, शाइरी थो करे, हिन जी पछाड़ी जेका थींदी असां ॾिसंदासीं। ऐं मुंहिंजा प्यारा पैगंबर कुल तरब्बसू फइन्नी मअकुम मिनल मुतरब्बिसीन, हिननि खे चओ जे तव्हां इंतज़ार पिया कयो त आउं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तव्हांजो थो इंतज़ार कयां त ॾिसां त पछाड़ी गुछड़ी कंहिंजी थी थिए। ऐं मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिन खे चओ ही शाइरी न आहे। अगरि क़ुरान शाइरी आहे, हिकिड़ी आयत अहिड़ी ठाहे ॾेखारियो, रसूल जे हिक हदीस के मुकाबले में का हदीस पेश कयो, कुरान जी आयत के मुकाबले में का आयत ठाहे ॾेखारियो। अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर के जिंदगी की भी हिफाजत कई त जेके जुबान दराज थी करे अल्लाह जे रसूल के जुबान सां ईज़ाईंदा, अल्लाह रब्बुल आलमीन प्यारे पैगंबर के उन जे मुखालिफन के अल्लाह से जवाब ॾिना। या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका व इन लम तफ़अल फमा बल्लगता रिसालतह वल्लाहु यअसिमुका मिनन नास। आखिर में ये आयत जेका शुरू में मूं तिलावत कई हुई, ही न सिर्फ एक तमहीद हुई, मौजू तो हाणे शुरू थींदो। पर न आउं एतिरो टाइम कोन थो वठां, काफ़ी टाइम थी चुको आहे। मुख़्तसिर हिन आयत जो थोरो तर्जुमो ऐं मुख़्तसिर तफ़सील बयान करे इंशाअल्लाह पंहिंजो बयान ख़त्म थो कयां। जेॾीमहिल न साथियुनि जी हलचल शुरू थी वई, आउं सम्झी वेंदुसि त हाणे बेज़ार थिया, तंग थिया, पोइ छॾे ॾींदुसि। जे ईअं ई वेठा हूंदो त थी सघे आउं बि वेठो हुजां बयान कंदो रहां। अल्लाह से तव्हांखे जज़ाए ख़ैर ॾे इंशाअल्लाह। अल्लाह से मूंखे तौफ़ीक़ ॾे, अल्लाह से मूंखे तव्हांखे अमल करने की तौफ़ीक़ अता फरमाए। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث ويضع عنهم إصرهم والأغلال التي كانت عليهم فالذين آمنوا به وعزروه ونصروه واتبعوا النور الذي أنزل معه أولئك هم المفلحون। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए तो उहे माण्हू, उहे मोमिन जिन ताबेदारी कई, उहे माण्हू जिन इत्तिबा कई, जिन ताबेदारी कई रसूल नबी उम्मी जी, जंहिंजूं निशानियूं तौरात में लहन था, इंजील में मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं निशानियूं अल्लाह रब्बुल आलमीन साबिक़ा किताबन में ज़िक्र फरमायूं, गुज़िरियल किताबन में ज़िक्र फरमायूं, तौरात में ज़िक्र फरमायूं, इंजील में ज़िक्र फरमायूं। फरमाए उहे जिन ईमान आंदो उन रसूल ते, उन नबी ते, उन उम्मी ते, जंहिंजूं निशानियूं तौरात में आहिनि, इंजील में आहिनि। तौरात इंजील में अल्लाह जे रसूल जूं निशानियूं कई लिखियल आहिनि, पर यहूद जा कई तासुबी जेके न आलिम हा तौरात जा, के त जिन ईमान आंदो, के तासुब में एतिरा वधी विया जो अल्लाह जे रसूल जे उन निशानियुनि खे छुपाइण लॻा, लिकाइण लॻा। मुस्नद अहमद में हदीस आहे, नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जिन हिकिड़े यहूदी वटि विया इयादत जे लाइ, पुछा करण जे लाइ। कुछ मुख्तसिर सही मुस्लिम में भी हदीस आहे। ये रिवायत का जिक्र कया तो ये हदीस मुस्नद अहमद में
जंहिंजा रावी सब 7 रावी आहिनि, कवी रिवायत आहे। अबू सख्र उकैली चवे थो मूंखे हिकिड़े आराबी शख्स ॿुधायो जेको माल जो वापारी हो, खीर वारा जानवर काए मदीने ईंदो हो, मदीने में खपाए ईंदो हो। चवे थो हिकिड़े ॾींहुं उहे जानवर मुंहिंजा खपी विया, हाणे थियसि फारिग। मूं सोचियो त मुलाक़ात कयां उन शख्स सां जंहिंजी हर जगह ते प्रचार आहे, मुखालिफत में आहिनि ऐं उन जा दुश्मन बि ॾाढा आहिनि, माण्हू जंग चाहिनि पिया उन सां, ऐं कई माण्हू उन जा गुलाम बणिजी चुका आहिनि, माण्हू उन जे लाइ जानियूं कुर्बान कनि पिया। यानी मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां पाण मिलियो वञा, ॾिसां आहे कहिड़ी शख्सियत। ओ आराबी तो चवे पुछावे तो मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम किथे मिलंदो? मदीने में जंहिं जगह ते मूंखे ॾस मिलियो वञा त यकीनन मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वञनि पिया, पर कंहिंसां गॾु सॼे पासे अबू बकर हो त खॿे पासे उमर हो, सॼे पासे अबू बकर सिद्दीक आ, खॿे पासे सैयदना उमर बिन ख़त्ताब, विच में मुहम्मद रसूलुल्लाह। अॼु बि रोज़ी जे अंदर इहे ॿई साथी गॾु आहिनि, हज़र में, सफ़र में, आलिम बरज़ख में, महशर जे मैदान में। अल्लाह सही हमेशा साथ रखियो सैयदना अबू बकर उमर जो, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु रहिया। एक आराबी गवाही पियो ॾे, अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां मिलण पियो वञा। ॾिसां त मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा आहे, कंहिंजा एतिरा मुखालिफ आहिनि, सॼे पासे अबू बकर आ, खॿे पासे उमर आ, मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि जे विच में हली रहिया आहिनि। ऐं उहा आहिस्ते आहिस्ते पोयां लॻो सान त किथे त वेंदा, किथे त वेहंदा। हिकु यहूदी जे घर विया त आऊं बि पोयां लॻुसि। पोइ यहूदी जे घर जेॾी महिल पहुता त आऊं बि उते वेठो आहियां। उहो यहूदी तौरात जो किताब खणी हुनजी तिलावत करे रहियो आहे, पंहिंजे पुट जे लाइ दुआऊं घुरी रहियो आहे, छो त हुनजो नौजवान ख़ूबसूरत पुट अॼु आख़िरी साह खणी रहियो, बिस्तरे ते आहे, आख़िरी वक़्तु अथसि। ऐं उहो यहूदी तौरात खणी पियो पढ़े, जीअं न असां साह जी जेके तकलीफ़ हूंदी आहे, बीमार मरीज़ जे मथां क़ुरान जी तिलावत कंदा आहियूं, ईअं यहूदी तौरात खणी तिलावत करे रहियो आहे, पंहिंजे पुट जी ज़िंदगी जे लाइ दुआ घुरी रहियो आहे। नबी अलैहिस्सलाम जो सलाम उन यहूदी खे जेॾी महिल ॾिठो, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन सां ॻाल्हायो। नौजवान त सुतो पियो आहे, बीमारी जे आख़िरी वक़्त में आहे, पाण फरमायो अनशुदुका बिल्लज़ी अंज़लत तौरात हल तजिदु फी किताबिका। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो तोखे कसम आहे उन ज़ात जो जंहिं तौरात खे नाज़िल कयो आहे, मूंखे ॿुधा त मुंहिंजूं अलामतूं हिन में आहिनि, मुंहिंजूं निशानियूं आहिनि, मुंहिंजो को ज़िक्र हिन में आहे या न। तअस्सुब में वो यहूदी वॾो अची कंद हलाए नफ़ी कई, इनकार की न तुझी का निशानी कान्हे का। हुन त इनकार कयो, पर बिस्तरे ते पियल आख़िरी वक़्त में ख़ूबसूरत नौजवान में यहूदी जो ॻाल्हाइण लॻो, आवाज़ सां चवण लॻो, कसम उन ज़ात जो जंहिंजे हथ में जंहिं तौरात खे नाज़िल कयो आहे, ऐं कसम खणी चवंदो आहे मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तुझूं सारियूं अलामतूं निशानियूं इन तौरात में मौजूद आहिनि। मुंहिंजो पीउ कूड़ थो ॻाल्हाए, अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अन्नका रसूलुल्लाह। उन वक़्तु आख़िरी अल्फाज़ हुया उन नौजवान जा, ऐ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुंहिंजो पीउ ग़लति पियो ॻाल्हाए, तौरात में कसम खणी चवां थो मूं पाण पढ़ियूं आहिनि, तव्हांजूं निशानियूं सारियूं लिखियूं पयूं आहिनि, आख़िर में वञण वारो आहियां, पर अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह व अन्नका रसूलुल्लाह। हम गवाही तो लिया तोखां सिवा कोई माबूद ना है, अल्लाह का सिवा कोई माबूद ना है, बेशक तू अल्लाह जो रसूल है। आखिरी गवाही दी, अल्लाह का सिवा कोई माबूद ना है, बेशक तू अल्लाह जो रसूल है। नौजवान फौत थी। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जे सहाबा के मौजूद हा, उन्हनि खे छा फरमायो? फरमायो अक़ीमुल यहूद नखीकुम,
अक़ीमुल यहूद अख़ीकुम, फरमायो खणो पंहिंजे भाउ खे। हाणे हिन जो ताल्लुक यहूद इंसान आहे। फरमायो ऐं मुंहिंजा साहबा तव्हांजो भाउ आहे, खणो हिनखे, हिन जे कफन दफन वग़ैरह जो बंदोबस्त असां कंदासीं, निमाज़ जनाज़ा आऊं पढ़ाईंदुसि। अल्लाह जे रसूल फरमायो आख़िर में ही गवाही ॾेई वियो आहे, मुस्लमान थी वियो आहे। इन करे यहूदी माठ करे वेही रहिया त उन्हनि ॿुधो गवाह एतिरा हुआ, आख़िर में हिन कलमो पढ़ियो आहे, इहा बि गवाही ॾिनई। तॾहिं अल्लाह रब्बुल आलमीन हिन क़ुरान करीम में फरमाए थो उहे शख़्स जिन ताबेदारी कई उन रसूल नबी उम्मी जी जंहिंजूं अलामतूं तौरात में ॾिसनि था, इंजील में, तो उनमें पहली निशानी कहिड़ी आहे? इंजील में अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पहली निशानी जेका आहे न, यामुरुहुम बिल मारूफ व यनहाहुम अनिल मुनकर। एरो रसूल एरो नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आखिरी नबी जेको उन्हनि खे बुराइनि खां रोके थो, नेकी जो हुकुम थो करे, नेकी जो हुकुम थो करे, बुराइनि खां रोके थो। इहा अलामत, इहा निशानी नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी तौरात में पहली निशानी आहे। ऐं दुनिया जे अंदर जेॾीमहिल अल्लाह रब्बुल आलमीन नबूवत अता कई, अल्लाह जे रसूल पहिरियों पैगाम तौहीद जो पैगाम कौम खे पहुचाए दावत ॾिनी, पोइ अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन उनखे नेकी जो हुकुम कंदा रहिया, बुराइनि खां रोकींदा रहिया। सैयदना अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाईंदा त कुरान करीम में इहा आयत आहे न, जेॾी महिल तव्हांखे अचानक कुरान जो आवाज़ तव्हांजे कननि ते पहुचे, ॿियूं आयतूं बि तिलावत थींदियूं तव्हां ॿुधंदव, पर जॾहिं कुरान जो ई आवाज़ तव्हांजे कननि ताईं पहुचे, या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहन्नास, हज़रत अब्दुल्लाह बिन मसूद फरमाए थो जल्दी जल्दी सारो तवज्जो इन पासे कजो, पंहिंजा कन इन तरफ़ कजो, छो त ई छा आहे, या अय्युहल्लज़ीना आमनू या अय्युहन्नास, इन में पक समझजो अल्लाह जे तरफ़ां कंहिं नेकी जो तव्हांखे हुकुम पियो कयो वञे, अल्लाह जे तरफ़ां कंहिं बुराई खां तव्हांखे रोकियो पियो वञे। इन करे इनखे मामूली ॻाल्हि न समझजो। जिथे क़ुरान में अहिड़ियूं आयतूं अचनि, या अय्युहल्लज़ीना आमनू, अल्लाह से मुखातिब पियो थिए मोमिननि सां, अल्लाह से मुखातिब पियो थिए इंसाननि सां, या अय्युहन्नास, इन्हनि आयतुनि में सारो तवज्जो कजो त अल्लाह जो हुकुम असीं ॿुधी वठूं। अल्लाह से कंहिं नेकीअ जो हुकुम करण वारो आहे, कंहिं बुराई खां रोकण वारो आहे, अल्लाह रब्बुल आलमीन का ॻाल्हि ॿुधाइण वारो आहे, जंहिंजे करे नबी अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी ज़िंदगी में पहिरियों इहो कमु कयो, नेकी जो हुकुम करण, बुराइनि खां रोकण। الذين يتبعون الرسول النبي الأمي الذي يجدونه مكتوبا عندهم في التوراة والإنجيل يأمرهم بالمعروف وينهاهم عن المنكر بنشاني ويحل لهم الطيبات ويحرم عليهم الخبائث। ऐं नबी तव्हांजे अल्लाह रब्बुल आलमीन मोकिलियो, उन नबी ते ईमान ताणीन जेको नबी पाकीज़ शयूं जेके हलाल आहिनि उहे हलाल करे थो ॾे अल्लाह जे तरफ़ां, ऐं जेके हराम आहिनि उनखे हराम करे थो ॾे। ही शइ तुंहिंजे लाइ हलाल आहे, ही शइ तुंहिंजे लाइ हराम आहे। ख़ासि करे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेॾी महिल मुशरिकनि खे मुखातिब थी फरमायो गैरुल्लाह, सभु शइ हराम आहे, जेका अल्लाह खां सवा गैर जे नाले सां कई वञे उहा हराम आहे। यहूदियुनि खे मुखातिब थी करे जॾहिं यहूदियुनि चयो त खिंज़ीर हलाल आहे, हराम न आहे, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्लाह जो पैगाम पहुचायो, खिंज़ीर हराम आहे, शराब हराम आहे, सूद ब्याज हराम आहे। जेके यहूदियुनि वटि जेके शयूं जाइज़ हुयूं, छो अॻे किताब में जाइज़ न हुयूं, पर हिननि पंहिंजी सहूलत जे लाइ अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं जाइज़ करे छॾियूं, हलाल खे हराम कयूं, हराम खे हलाल कयूं। अल्लाह जे रसूल फरमायो त तव्हांजे लाइ ही शयूं हलाल आहिनि, ही शयूं हराम आहिनि। अल्लाह रब्बुल आलमीन फरमाए थो प्यारे पैगंबर जी इहा निशानी आहे, हलाल शयूं पाकीज़ा शयूं तव्हांखे हलाल करे ॿुधाईंदो, हराम शयूं हराम हूंदियूं तव्हां उनखे अमल करे रुकिजी वञो, उनजे फरमान ते अमल कयो, उनखे मञो। टी निशानी वयज़उ अन्हुम इस्रहुम वल अग़लाल अल्लती कानत अलैहिम, अहिड़ो नबी जंहिं जी उन्हनि तां बोझ खे हटायो, फुज़ूल बोझ इहो तोक जेके उन्हनि जे गर्दन ते पयल हा,
यानी यहूदन दीन के एतरो तकलीफ वारो दीन बनाए छड़ियो एड़ियो रस्मों ऐना नवाज शामिल करे छड़ियो अल्लाह से ये तरफा सहूलत इन तमाम उनके एतरो तंग करे छड़ियो जो मानो मजबूर थी या त इन दीन ते अमल केर करे इन मजहब ते अमल केर करे औरत का बेचारी बेवा थी वेंदी न उन जो को इज्जत को मामूली कोन हुंदो यहूदन में उन जी इज्जत जे ला वो औरत समझो त उन जो मुर्स त मरी वियो पर हाणे ही पाण बेचारी हलाक थी वई उनके जीअण जी जिंदगी उनके न ॾींदा हा एतिरे क़दुरु उन जो इज्जत मुश्किल करे छॾींदा हा जो उन इज्जत में उहा औरत न वेझी सघे न पाणी इस्तेमाल करे सघे न कपड़ा मटाए सके घणो एक पूरो साल पूरो न कपड़ा मटाईंदी औरत न पानी इस्तेमाल कंदी न खाधो को सुठो चंद थोड़ा लुकमा खाइण जो खाधो पीतो मामूली हुंदो गर्मी हुजे सर्दी हुजे अंदर जो अंदर हवा न लगे साल जी हालत में आखिर में छा कंदा त इन औरत जो दुख ऐं गम पूरो थियो इन जो इज्जत पूरो थी वियो आ हाणे छा कयो पखी खणी अचो को पखी अची इन जे बगल में ॾियो इन जे कच्छ में विझो उन जो ज़हर उन औरत में पैदा थींदो जो वो पखी मरी वेंदो हो उन जे पघर पसीने उन ज़हर में साल ताईं जेके गुस्ल करण न ॾियनि वेझण न ॾियनि पाणी इस्तेमाल करण न ॾियनि इन हालत में उहा औरत वीचारी तड़पी मरंदी पर जेकॾहिं का बची बि वई न उठ ते सवार करे ज़लीले रुसवा करे उठ जा लेबूना आणंदा वेंदा ताजो दुनिया वारनि खे ख़बर पवे त इन औरत जो इज्जत पूरो थियो आहे व यज़वलु इस्रहुम वल अग़लाल लती कानत अलैहि अल्लाह से अहिड़ो प्यारो पैगंबर मोकिलियो जंहिं इज्जत ॾिनी औरत खे बि इज्जत ॾिनी बेवा खे इज्जत ॾिनी न्याणियुनि खे इज्जत ॾिनी मर्द खे इज्जत ॾिनी दीन इस्लाम अहिड़ो आंदी जंहिंमें का तकलीफ़ कान्हे का मुश्किलात कान्हे अल्लाह से फरमायो इस्तिताअत जे मुताबिक़ तव्हांजी ताक़त जे मुताबिक़ का बि शइ न आहे जो तव्हांखे हलाकत में विझे व यज़वलु इस्रहुम वल अग़लाल लती कानत अलैहिम नबी अलैहिस्सलातु वस्सलाम यमन दा बस सहाबा गवर्नर करे मोकलींदा एक हज़रत मुआज़ रज़ियल्लाहु ताला ॿियो सैयदना अबू मूसा अशअरी रज़ियल्लाहु अन्हु अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बिनी के नसीहत कया पाण फरमायो वञो पिया यमन जे तरफ़ उन माण्हुनि जो ख्याल कजो नवा मुस्लमान थींदा उनखे तकलीफ़ न ॾींदो न ॾिजो युसिरन वला तुअसिरन व बशिरन वला तुनफ़िरन वततावा वला तख्तलिफा अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमायो उन जेड़ा आसानियूं पैदा कजो तंगियूं न ॾिजो माण्हुनि खे तंगी माण्हुनि खे न ॾिजो उन जेड़ा आसानी पैदा कजो उनके बिशारतूं ॾिजो उनमें नफ़रतूं पैदा न कजो अल्लाह के रसूल फरमायो उनमें इत्तिफाक कजो उनमें इत्तेहाद कजो उनमें एक ॿिए जी मुखालिफत न कराइजो अल्लाह के रसूल पंहिंजे सहाबा किराम के ये नसीहतूं करे मोकिलियूं असांजो दीन जेको आसान आहे उनके मुश्किल न बनायो अल्लाह से प्यारे पैगंबर की आलामत जिक्र कई व यज़अनु इस्रहुम वल अग़लाल लती कानत अलैहि फल्लज़ीना आमनू बिही व अज़रुहु व नसरू उहे माण्हू जिन ईमान आंदो उन रसूल ते ऐं उन जी ताज़ीम कयूं ऐं उन जी मदद कयूं अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ताज़ीम है माउ पीउ खां वधीक करणी आहे माउ जो छा मक़ाम आहे पीउ जो छा मक़ाम आहे लेकिन अल्लाह जे रसूल जो इन्हनि खां वधीक मक़ाम आहे अल्लाह जे रसूल खे उहा अहमियत ॾियणी आहे अल्लाह जे रसूल जी उहा इज़त करणी आहे असां त इंसान आहियूं अशरफुल मखलूक़ात ऐं वरी मुस्लमान आहियूं असां अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी कीअं न ताज़ीम कंदासीं अल्लाह के रसूल जी ताज़ीम ऐं इज़त जो मतलब छा आहे अल्लाह के रसूल जे फरमान ते अमल कयो अल्लाह के रसूल सां मोहब्बत कयो अल्लाह के रसूल जे सुन्नतुनि सां मोहब्बत कयो अल्लाह के रसूल ते कसरत सां दुरूद पढ़ो या असां जी तलकीन आहे अल्लाह के रसूल सां सारी मखलूक़ात मोहब्बत थी करे सिर्फ इंसान न फरिश्ता भी अल्लाह के रसूल सां मोहब्बत करण वारा
इंसान का सवा भी मखलूका जानवर भी अल्लाह के रसूल से मोहब्बत करता, पहाड़ अल्लाह के रसूल से मोहब्बत करता है, पत्थर अल्लाह के रसूल से मोहब्बत करता। तवां चवंदो में जान ना है, इनने साह ना है, ये किया मोहब्बत करता, छो न मोहब्बत करता। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी जो सफर गज़वा तबूक का वापस अची रहा है, सही बुखारी में ये हदीस है। नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जॾहिं मदीने ते नज़र पई पाण आया भी तबूक खां वापसी मदीने ते आसार निशानियूं दीवारूं परे खां वण वग़ैरह नज़र आया, मदीने जो शहर नज़र आयो। पाण उन वक़्त छा फरमायो, फरमायो हाज़िही ताबतुन व हाज़ा उहुदुन जबलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परे खां ॾिठो उहुद जबल खे, पहिरीं शहर मदीनो ॾिठो। पाण फरमायो ही मुंहिंजो ताबा, ही मुंहिंजो पाकीज़ा शहर, ही मुंहिंजो प्यारो शहर आहे। परे खां ॾिठो ॾाढो ख़ुशि थी विया, वरी वेझो जो आया उहुद जबल ते नज़र पई। अल्लाह के रसूल फरमायो हाज़ी हाज़ा उहुद, ऐं उहुद पहाड़ आहे, जबलुन युहिब्बुना व नुहिब्बुहु, ही पहाड़ असां सां मोहब्बत तो करे, असां हिन सां मोहब्बत था कयूं। अल्लाह के रसूल फरमायो जबल असां सां मोहब्बत तो करे। बी हदीस सही मुस्लिम में आ, पाण फरमाइन त अल्लाह के रसूल फरमायो इन्नी लारिबु हजरन बिमक्का कान युसल्लिम। अल्लाह के रसूल फरमायो मक्के पाक जे मक्के जी सरजमीन ते उन्हें पत्थर के आऊं सुञाणंदो। पाण फरमाया मक्के में हिकिड़ो अहिड़ो पत्थर आहे जेके आऊं सुञाणंदो, मूंखे नबूवत खां अॻु में सलाम कंदो हुयो, अञा मूंखे नबूवत अता न कई वई, उन खां अॻु में अल्लाह के रसूल फरमायो उहो पत्थर मूंखे सलाम कंदो हो, बाक़ाइदा उन मां आवाज़ ईंदो। अल्लाह के रसूल फरमायो हाणे बि आऊं उनखे सुञाणा थो, ॼाणा थो त ही पत्थर आहे, ऐं जेॾीमहिल उतां खां गुज़रंदो हुउसि त मूंखे सलाम कंदो। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम की ताज़ीम है, पहाड़न कई, पत्थरन कई, वणन कई। अल्लाह रब्बुल आलमीन फरमायो उहे जिन ईमान आंदो वॾे नबी ते, वल्लज़ीना आमनू बिही वअज़्ज़रू व नसरू, ऐं उनजी मदद कयूं हर मामले में। अल्लाह के रसूल जी मदद जो मतलब छा आहे? इहो ई अल्लाह जे रसूल पैगाम असां खे पहुचायो। अॼु हदीस जी सूरत में सही सनदुनि सां जेके हदीसूं अल्लाह जे रसूल जूं आहिनि, सही सुन्नतूं आहिनि अल्लाह जे रसूल जूं आहिनि, हाणे इहा ई मदद अल्लाह जे रसूल जे इन पैगाम खे असां पाण अमल करे वरी ॿियनि ताईं पहुचायूं, ताजो क़यामत जे ॾींहुं अल्लाह रब्बुल आलमीन जे अॻियां मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उही सुरख़ुर हूंदा, पर हिन उम्मत ते नाज़ हूंदो मुंहिंजी उम्मत मुंहिंजो सारो पैगाम ॿियनि आख़िर ताईं अचण वारनि ताईं पहुचायो। इहा आहे मदद दीन इस्लाम, सही अक़ीदे के, तौहीद के ॿियनि ताईं पहुचायो, माण्हुनि खे शिरक ऐं बिदअत खां बाज़ रखो। इहा आहे मदद। वतुअज़्ज़िरू वतुवक़्क़िरू वअज़्ज़रू वनसरू वत्तबऊ नूर अल्लज़ी उन्ज़िल मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। ऐं ताबेदारी कयो उन नूर जी, अल्लाह जे रसूल जी ताबेदारी, ऐं ॿियो उन नूर जी जेको रसूल सां गॾु नाज़िल थियो आहे। अल्लाह रब्बुल आलमीन कहिड़े नूर ॾांहुं नज़र हुकुम करे रहियो आहे? अल्लाह जे रसूल सां गॾु जो नूर नाज़िल थियो आहे, उहो आहे क़ुरान करीम जी सूरत में। क़ुरान अल्लाह जो नूर आहे, रोशनी आहे। इन क़ुरान जी इज़त कयूं, क़ुरान करीम जी तालीम खे पढ़ूं, ॿियनि ताईं पहुचायूं, ऐं अल्लाह जे रसूल जूं हदीसूं बि वत्तबऊ नूर अल्लज़ी उन्ज़िल मअहू उलाइका हुमुल मुफ़्लिहून। अल्लाह से फरमाए थो उहे माण्हू कामयाब आहिनि उन्हनि शख़्सनि अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मक़ाम खे, अज़मत खे सम्झो। अल्लाह रब्बुल आलमीन का दुआ है अल्लाह सुब्हानहु व तआला कुरान व सुन्नत के अमल करे तौफीक अता फरमाए। अल्लाह के रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सीरत के अमल करने की अल्लाह रब्बुल आलमीन तौफीक फरमाए। अल्लाह जल्ल शानहु जज़ाए खैर अता फरमाए। उन साथियों के अल्हम्दुलिल्लाह ये प्रोग्राम रखे हुए इस्लाही ये तबलीगी प्रोग्राम जेके आया, जिन प्रोग्राम रखियो, जिन ॿुधो, जिन ॿुधायो, अल्लाह रब्बुल आलमीन सभिनी खे जज़ा खैर अता फरमाए। व आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।